हुकूमत पारा अमेरिकी करारदाद खिलाफ कौमी असम्बली में ठहराव आणण जो ऐलान। पाकिस्तान के अंदरन मामलन में कंहिं मुल्क के मुदाखले की इजाज़त नाहे। अमेरिकी करारदाद के मुकाबले में ज़रूर ठहराव आणींदासीं। असां नोटिस वरितो आहे। करारदाद जो मसवदो तैयार आहे। सभिनी सां शेयर कंदासीं। अपोजिशन के दरख्वास्त आहे त करारदाद की हिमायत करे। पढ़ी वसीर सागटार जो कौमी असम्बली में खिताब। महंगाई में पीड़जंदड़ अवाम के बिजली जो एक बियो झटको ॾियण की तैयारी। बिजली की कीमतुन में ₹3.41 फी यूनिट वाध जो इम्कान। सेंट्रल पावर परचेजिंग एजेंसी बिजली के अघन में वाध की दरख्वास्त नेपरा में जमा कराए छी। कीमतुन में वाध की दरख्वास्त माहवार फ्यूल प्राइस एडजस्टमेंट की मद में कई वही है। नेपरा दरख्वास्त सुभाणे ॿुधणी कंदी। सिंध में तरक्याती कम कराइण सबब आवाम पीपल्स पार्टी के वोट ॾेई इक़्तिदार में आंदो आहे। गुज़िरियल 5 सालन दौरान सब खां वॾो कम थर में थियो आहे। नूरियाबाद, दादू ऐं ननकर पार्कर में NICBD जा चेस्ट पेन यूनिट्स खोलिया वेंदा। सिविल अस्पताल सख, चिल्ड्रन अस्पताल शहीद के नसीराबाद मिसाली अस्पतालूं आहिनि। वॾे वज़ीर बादल शाह जो सिंध असेंबली में नए माली साल के बजट के सॾण दौरान ख़िताब चयाई। मलीर एक्सप्रेस वे भरिसां गैर कानूनी तौर ज़मीन अलॉट कई पई आहे। NICH में बिस्तरनि जी खोट आहे। कॾहिं कॾहिं 6 ॿार हिक बेड ते सुम्हारिया वञनि था। सूबे जी अस्पतालनि जी छित ते सोलराइज़ेशन कई पई वञे। इद्दत केस में PTI बानी और बुशरा बीबी की सज़ा मुअत्तल करण वाली दरख्वास्त ते फ़ैसिलो अॼु ॿुधाइण जो इम्कान। इस्लामाबाद जो एडिशनल सेशन जज सज़ा मुअत्तल करण वाली दरख्वास्तुन ते मंझंदि 3 वॻे फ़ैसिलो ॿुधाईंदो। वज़ीर आज़म के सलाहकार राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त PTI बानी अॼु जेल मां ॿाहिरि अची सघे थो, पर हुकूमत की कोशिश हूंदी त खेसि जेतिरी देर मुमकिन हुजे अंदर रखियो वञे। जायज़ ज़रियनि खां जेके भी केस हूंदा उहे हलंदा। तंहिं बावजूद ॿाहिरि अची वियो त को तूफ़ान न ईंदो। शहदादकोट में ग्रजड़ का रोकण ते औरत गोली हणी कतल। नूरजहां कॉलोनी में जवाबदार फायरिंग करे 40 वरियें जी हलीमा लांघा के कतल करे फरार थी पियो। वाक़े बाद लाश अस्पताल मुंतकिल। सिंध के मुख्तलिफ इलाइक़नि में रोड हादसा, 4 ॼणा फौत, 3 औरतुनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी। चुल, लोणीकोट, काज़ी अहमद ऐं ॾेई भरिसां हादसा पेश आया। फौतुनि में चेयरमैन टोमकी इस्माइल सुमरो, मारिज़िक खान ऐं चेलाराम कोहली शामिल। फौती चेलाराम पीपल्स पार्टी सेनेटर कृष्णा कोहली ऐं अॻूणे सूबाई सलाहकार वीरजी कोहली जो भाणजो हो। सामारो लग 4 महीना अॻु नौजवान नारी जो चीकू जे पाक पावड़ में टंगियल लाश हथायो। ॻोठ तमचंद बाली जे रबासण अरिड़हनि वरियनि जी गंगा साल दीवान जो लाश मिलियो। फोतड़ नारी जे भाउ मौजिब घरू अणबड़ तां भेण फाव खाई आपघात कयो आहे। मुल्क के अक्सर इलाइक़नि में मौसम गरम रहण जो इम्कान। केतिरनि हंधनि ते आंधारी ऐं बरसात जी अॻकथी। मौसमियात खाते मूजिब अॼु ऐं सुभाणे कराची में मींहुं पइजी सघे थो। बरसात सबब सुई में हादसो, 2 ॼणा फौत, 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॾखण अफ्रीका पहिरियों भेरो T20 वर्ल्ड कप के फाइनल में पहुंची वियो। ॾखण अफ्रीका अफगानिस्तान के 9 विकेटनि तां शिकस्त ॾेई छॾी। अफ्रीकन टीम 57 रन्सनि जो हदफ़ 9 ओवर में मुकमल करे वरितो।